वेलकम बैक नाज़रीन। जी अशफाक सर, तो मूं इहा ॻाल्हि कई पे, तव्हां कंटिन्यू कजो। न ज़ुल्फ़कार ॾिसो, हाणे जेके जंहिं मामले ते पाण डिस्कस कयूं था, हाणे सियासी पार्टियुनि विच में जेको ही गर्मी पद वधियो आहे बयानबाज़ी जी सूरत में, उहो त आहे हिकिड़े पासे। ज़ाहिर आहे न्याज़ साहिब जी सवेर ॻाल्हि पे कई त हर पार्टी जेको आहे सो पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारणु चाहे थी, पर उन सां गॾोगॾु ॿियूं बि शयूं आहिनि, काफ़ी आहिनि जेके रुकियल आहिनि। ऐं असांखे लॻे थो त हिन माहौल में जेको हिकिड़ो सुप्रीम कोर्ट में केस आहे, मथां आर्मी चीफ जी मुक़ररी वारो मामिलो आहे, जेका हाणे अख़बार में बि ख़बर रिपोर्ट थी आहे त भई जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जी अलविदाई मुलाक़ात जेको आहे सो उहो सदर सां तइ थी वई आहे, जॾहिं त आर्मी चीफ जी मुलाक़ात जो शेड्यूल जेको आहे अञा ताईं साम्हूं न आयो आहे। सो हीउ बि हिकिड़ो अहम ऐं इम्पॉर्टेंट मामिलो आहे जेको रहियल आहे। हिन मामले जे हवाले सां ई काफ़ी जेके सियासी अकथियूं आहिनि या सियासी मंज़रनामा आहिनि उहे हिन सां जुड़ियल आहिनि। त हाणे ईंदड़ जो मंज़रनामो कीअं जुड़ंदो, तंहिंजे करे पाण इहो नथा चई सघूं सरेदस्त 2018 जूं जेके चूंडूं आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते थींदियूं या न थींदियूं, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे साॻे वक़्तु पाण खे दुबई जेको आहे सो पाकिस्तानी सियासत जो मर्कज़ ॾिसण में अचे थो, जिते MKM जा अॻुवान बि जेको आहे जनरल मुशर्रफ सां मुलाक़ातूं कंदे नज़र अचनि था। त साॻे वक़्तु पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं को चेयरमैन विच में बि मुलाक़ात थिए थी, तफ़सीली मुलाक़ात थिए थी, जेतोणीकि उन मुलाक़ात जा जेके तफ़सील आहिनि उहे साम्हूं न आया आहिनि, पर बहरहाल हिकिड़ी मुलाक़ात थी आहे ऐं तमामु इम्पॉर्टेंट उनखे तसवुरु कयो पियो वञे मुल्क जे मौजूदा सियासी सूरत हाल जे हवाले सां। सो ही ॻाल्हियूं आहिनि त मतिलबु जिन ॻाल्हियुनि जो ही इशारो ॾियनि थियूं, उन मां लॻे थो त ईंदड़ ॾींहंनि में के न के अहम डेवलपमेंट्स थियण वारियूं आहिनि। उन में ही हिकिड़े महीने जो जेको हिन वटि टाइम पीरियड आहे, ही डॉन लीक्स जी जांच कमेटी जे हवाले सां उहो मामिलो बि आहे, आर्मी चीफ जी मुक़ररी वारो मामिलो बि आहे, सुप्रीम कोर्ट में पानामा लीक्स वारो केस बि हले पियो। सो ही काफ़ी शयूं आहिनि ऐं इन्हनि शयुनि जे हवाले सां माहौल जेको आहे सो हर सियासी पार्टी जेके आहिनि सो पंहिंजे हिसाब सां सूरत हाल खे असेस करे थी, का हिकमत अमली ठाहे थी त जेकॾहिं शयूं हिन पासे वञनि थियूं त असांखे कहिड़ी हिकमत अमली अख़्तियार करणु खपे या छा थियणु खपे। पर मूंखे लॻे थो पियो त ईंदड़ जेका बि इलेक्शन थींदी उनजो समूरो फोकस जेको आहे सो पंजाब ते हूंदो, हर पार्टी पंजाब ते फोकस कंदी। तव्हां ॾिसो त बिलावल भुट्टो सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते त दौरा करे थो ऐं पंजाब जे मुख़्तलिफ़ हंधनि ते दौरा करे थो, पर पाण खे न त हू KPK में वेंदे नज़र आयो आहे। बलूचिस्तान बि हू सिर्फ़ु जेको दहशतगर्दी वारो वाक़ियो थियो, इन वाक़े जे हवाले सां हू असांखे बलूचिस्तान में नज़र आयो। अदरवाइज़ जहिड़ो कर KPK ऐं बलूचिस्तान पीपल्स पार्टी सरेंडर करे छॾियो आहे त भई हिन सां को असांजो वास्तो कोन्हे। हाणे रहिजी वियो सिंध, त हू सम्झनि था असांजे खीसे में पियो आहे, बाक़ी रहिजी वई पंजाब। सो हुननि जो फोकस बि पंजाब ते थींदो पीपल्स पार्टी जो। ऐं साॻे वक़्तु नवाज़ लीग त जी हाणे माना तव्हां न्याज़ साहिब ॾे वञण खां अॻु में मां हिन में हिकिड़ो एड कयां हिकिड़ी ॻाल्हि। त मिसाल तौरु जॾहिं नवाज़ शरीफ़ साहिबु KPK में जलसा शुरू कया त इहो हिते हिकिड़ो महसूसु कयो वियो त इमरान ख़ान छो जो धरणे हणण जो ऐलान कयो ऐं हाणे जेके वधि खां वधि जलसा नवाज़ शरीफ़ साहिबु करे पियो, KPK में करे पियो, KPK मां उहो आवाज़ु आयो त हू इस्लामाबाद अचनि था, ॼण त इमरान ख़ान सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु KPK में ज़ाहिर आहे त अहिड़ी सूरत हाल पैदा थी वई ऐं उनजे जवाब में वज़ीर आज़म सिर्फ़ु KPK में जलसा कया। ॿी सूरत हाल इहा त जॾहिं काल्ह बि चौधरी निसार अली ख़ान खां इहो बार बार सवाल कयो वियो त तव्हांजी तमामु डिटेल में मुलाक़ातूं थियनि थियूं गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां शहबाज़ शरीफ़ साहिब सां, त चौधरी निसार अली ख़ान चयो त अॼु बि तमामु घणी डिटेल सां कचहरी थी आहे। त हाणे इहा अहिड़ी सूरत हाल आहे जंहिंमें सवाल उथनि था त मुराद अली शाह साहिब सां के चौधरी निसार अली जी तफ़सील में का मुलाक़ात थिए थी या बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सां या KPK सां। जॾहिं चौधरी निसार अली ख़ान इहा ॻाल्हि करे पियो त जेकॾहिं KPK जो वॾो वज़ीर ॿीहर इस्लामाबाद आयो वज़ीर आला जी हैसियत में त शहबाज़ शरीफ़ साहिब खां वधीक प्रोटोकॉल ॾिनो वेंदो, त वरी उन वक़्त में इहे सवाल हिते इस्लामाबाद में कया पिया विया त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा या आसिफ अली ज़रदारी साहिब जॾहिं लाहौर वञनि पिया या वेंदा रहिया त शहबाज़ शरीफ़ साहिबु केतिरो वक़्तु एयरपोर्ट ते अची ऐं वज़ीर आज़म बेनज़ीर भुट्टो साहिबा या आसिफ अली ज़रदारी साहिब सां मिलियो बेहसियत वज़ीर आला। त इहे सवाल बहरहाल चौधरी निसार जे इर्द गिर्द त घुमनि था न न्याज़ साहिब। न मां क्या ॾिसो ही त थोरी माज़ी में पाण वञूं था, पाण जिन सूरत हाल जो पाण ज़िक्र कयूं पिया उहो आहे मुस्तक़बिल जी सूरत हाल।
ऐं मुस्तक़बिल जे हवाले सां जीअं अर्ज़ु कयो त हाणे जहिड़ो करे 2016 कंप्लीट थियो आहे, 2017 में पाण दाख़िल थियूं था ऐं नॉर्मली इलेक्शन जी जेका अनाउंसमेंट आहे या शेड्यूल आहे उहो 2018 में आहे, तंहिंजे करे जेके हालतूं आहिनि अलाह पॉसिबल आहे त उहो 2018 में चूंडूं थियनि या 2017 में। पर आउं सम्झां थो त हिन वक़्तु सॼी जेका आहे सिफ़बंदी थिए पई ईंदड़ चूंड जे हवाले सां, ऐं चौधरी निसार जो बयानु ऐं प्राइम मिनिस्टर जो बयानु, इमरान ख़ान जी एक्टिविटीज़, पीपल्स पार्टी पारां उनजो रद्द अमल, ऐं सॼी सूरत हाल खे ईंदड़ चूंडुनि जे मामलनि सां ॻंढींदे इमरान ख़ान ऐं बिलावल ज़रदारी जे विच में किन किन हालतुनि में विझड़ाइप वारनि मंज़रनि ॾांहुं बि नज़र विझणु चाहींदुसि। तव्हांखे यादि हूंदो त ताज़ो ई बिलावल ज़रदारी बि इहा इन क़िस्म जी इंडिकेशन ॾिनी त इमरान ख़ान जेकॾहिं गॾिजे त असां पंजाब में गॾिजी इलेक्शन विड़ी सघूं था, ऐं उतां बि इन क़िस्म जी हिकिड़ी पॉज़िटिव सोच आई। जीअं तव्हां ज़िक्र कयो त मुल्क जी सॼी सूरत हाल में मुख़्तलिफ़ इलाइक़ा मुख़्तलिफ़ हंधनि ते विरहायल आहिनि। मिसाल सिंध जेको आहे उहो पीपल्स पार्टी सम्झे थी त असांजे लाइ हिते जेको आहे सो कोई एॾो वॾो प्रॉब्लम न थींदो, असीं अगेन जेको आहे सो इलेक्शन खटे वेंदासीं। KPK में पाण खे नज़र अचे थो त मौलाना फज़ल रहमान ऐं इमरान ख़ान जे विच में हिकिड़ी जेका छिकतान आहे, ऐं उहा छिकतान जो ज़ाहिर तव्हांखे वॾो जेको वोट बैंक आहे मौलाना फज़ल रहमान जो उहो KPK में रहियो आहे, ऐं हुते हुन पंहिंजे हिकिड़े टेन्यूअर में हुकूमत बि कई आहे। त उहे सम्झनि था त अगरि इमरान ख़ान फेल थिए थो त पोइ ANP अचे न अचे, असीं बि हिकिड़ा अहम कंपोनेंट हूंदासीं। नतीजे में हू जेको आहे रिएक्ट कनि था जॾहिं मौलाना फज़ल रहमान करे थो त ॿियनि ते करण जे बदिरां हू सदा इमरान ख़ान खां टारगेट करे थो, ऐं इमरान ख़ान जे टारगेट जो नवाज़ लीग खां पोइ जेकॾहिं वॾे में वॾो जेको असरु थिए थो उहो मौलाना फज़ल रहमान ते थिए थो। त असांखे नज़र अचे थो त KPK में मौलाना फज़ल रहमान वर्सिस इमरान ख़ान इन जी आहे। हाणे रहे थो अच्छा बलोचिस्तान वारी सूरत हाल पाण खे ख़बर आहे त बलोचिस्तान मां नॉर्मली का बि हिकिड़ी पार्टी अहिड़ी पोज़ीशन में नथी हुजे त हू पंहिंजे हुकूमत ठाहे सघे, ऐं नतीजे में पीपल्स पार्टी जी मर्कज़ में हुकूमत अचे त पीपल्स पार्टी कंहिं न कंहिं सां गॾिजी बलोचिस्तान में हुकूमत ठाहे थी। ऐं हाणे बि असां ॾिठो त जॾहिं नवाज़ लीग जी मर्कज़ में हुकूमत हुई त बलोचिस्तान में नवाज़ लीग ऐं कॉन्फ्रेंस पार्टी पाण में गॾिजी हिकिड़े टेन्यूअर में हुकूमत ठाहे। हिन वक़्तु नवाज़ लीग जी हुकूमत आहे त बलोचिस्तान थियो हिकिड़े पासे, बाक़ी मेन जेको बुनियादु रहे थो उहो पंजाब आहे। ऐं पंजाब उहो हिकिड़ो अहिड़ो सूबो आहे जिते जंहिं पार्टी अगरि क़ौमी असैम्बली में मुकमिल सीटूं हासिल कयूं त हुनखे 3 सूबनि जी ज़रूरत नथी पवे, उहो हिकिड़ी सिर ई हू जेको आहे मर्कज़ में हुकूमत ठाहे सघे थी। त हाणे ॿिन्ही पासे यानी पीपल्स पार्टी जो टारगेट इहो आहे त पंजाब में हिकिड़ी पंहिंजी जॻह पैदा कजे, ऐं PTI बि चाहे थी त असीं जेको आहे हिन वक़्तु छाकाणि जो त अपोज़िशन ॿिए नंबर ते हुकूमत खां पोइ PTI जूं सीटूं आहिनि पंजाब में, त उहे बि चाहे थियूं असीं चए। हाणे हिननि इहो हिकिड़ो रस्तो खोले रखियो आहे, हिकिड़ी गुंजाइश रखी आहे, हिननि हिकिड़ी लचक रखी आहे त अगरि त नवाज़ लीग मां असांखे जान छॾाइणी आहे त या त इमरान ख़ान एतिरो अकेलो खटे अचे या पोइ हू पीपल्स पार्टी खे जेको आहे सो शामिल करे। उहा ॿी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु क़ौमी असैम्बली में पीपल्स पार्टी जूं सीटूं न आहिनि, इहा ॿी ॻाल्हि आहे त पंजाब में पीपल्स पार्टी जूं उहे सीटूं न आहिनि। पर इहो पॉसिबल आहे त जेकॾहिं बिलावल ज़रदारी पंहिंजे पूरे स्विंग सां, पूरे हिकिड़े जज़्बे सां ऐं पूरे हिकिड़े एतमाम सां उते पंहिंजी एक्टिविटीज़ करणु शुरू करे त इहो मुमकिन आहे त पंजाब में पीपल्स पार्टी एतिरियूं सीटूं खणी अचे जो हू PTI ऐं ही ॿई गॾिजी मर्कज़ में का हुकूमत ठाहिण जी अगरि प्लान करणु चाहिनि त उन जे लाइ हिकिड़ो सीरियस मुमकिनात शामिल आहे। त मां सम्झां थो त हिन टाइम ते समूरियूं पार्टियूं पंहिंजी हिकिड़ी सिफ़बंदीअ में आहिनि, पंहिंजी मुस्तक़बिल जी प्लानिंग में आहिनि। हाणे उहा ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी अञा ताईं पंजाब में पंहिंजो जेको प्रॉपरली जेको कमु आहे उहो स्टार्ट न कयो आहे। हींअर असांखे ख़बर आहे त हुननि पंहिंजो इसराइकी इलाइक़नि में त पंहिंजो सदर चूंडियो आहे पीपल्स पार्टी मखदूम महमूद अहमद खे, पर जॾहिं अञा ताईं मर्कज़ लाहौर वारो साइड जेको आहे उन जे सदर जो ऐलान न थियो आहे। चयो पियो वञे त काहिरा हुनजो प्रेसिडेंट थींदो, पर बहरहाल अञा ताईं उते पीपल्स पार्टी पंहिंजी तनज़ीम साज़ी जे हवाले सां काफ़ी पोइती आहे। त पाण ही जॾहिं जिन सूरत हाल जो ज़िक्र कयूं पिया इन में इहा ॻाल्हि आउं बिल्कुलु चिटो सम्झां थो ऐं समूरा तज़ानिगार मुतफ़िक़ थींदा त हीअ हिकिड़े ईंदड़ चूंडनि जे हवाले सां हिकिड़ी तयारी आहे, ऐं उन में मुख़्तलिफ़ सिफ़बंदियूं थियनि पियूं सिंध में, पंजाब में, KPK में ऐं बलोचिस्तान जो जीअं मूं ज़िक्र कयो त उते हरुबो जेको एॾो वॾो मामिलो न आहे, जेका बि पार्टियूं ईंदियूं पाण में गॾिजी ठाहींदियूं त हीअ सॼी सूरत हाल हिन नवंबर जे दौरान केतिरियूं शयूं चिटियूं थियनि थियूं ऐं ॿिया मामला कीअं था बीहनि।
तव्हां साईं बिल्कुलु सही चयो त सियासत ज़ाहिर मुमकिनात जी रांदि आहे ऐं हीउ जेको बि माहौल जुड़े पियो ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां उनखे पाण ॻंढे सघूं था, पर जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे साईं उहा इहा त ईंदड़ चूंडुनि में या ईंदड़ सियासी मंज़रनामे में किथे पीटीआई ऐं पीपल्स पार्टी पाण खे गॾु नज़र ईंदियूं। घटि में घटि मूंखे सर इन हवाले सां मुंहिंजी राय थोरी मुख़्तलिफ़ आहे, छाकाणि त ॿिन्ही जी जेका ओरिएंटेशन आहे उहा डिफरेंट आहे, ॿिन्ही जूं डायनामिक्स जुदा आहिनि, ॿिन्ही जे सियासत करण जो जेको अंदाज़ आहे उहो अलॻि आहे ऐं ख़ासि तौर ते पीटीआई जो त पीपल्स पार्टी ॾांहुं इंतिहाई सख़्तु ऐं जराणो रवैयो रहियो आहे ऐं हाणे बि जॾहिं जेकॾहिं इलेक्शन्स वेझियूं थींदियूं त तव्हांखे न लॻंदो त पीटीआई जेको आहे नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सां हिकु जहिड़ो ई रवैयो रखंदे तव्हांखे नज़र ईंदो। सो घटि में घटि मूंखे नथो लॻे त को अॻिते हली ठीकु आहे, थींदो आहे सियासत में अॼु जा दुश्मन जेको आहे सो उहो सुभाणे जा दोस्त, अॼु जा दोस्त सुभाणे जा दुश्मन मुख़ालिफ़ थी सघनि था, पर घटि में घटि इन हवाले सां जेका पीटीआई जो जी जेका सॼी जोड़जक आहे उहा उनखे नज़र में रखिजे थो त हू एतिरी डेस्परेट आहे त कीअं बि करे हू मर्कज़ में हुकूमत में अचे, त मूंखे नथो लॻे त उहा को अॻिते हली पीपल्स पार्टी सां को ठाह करे हुकूमत में अचण जो को अहिड़ो इरादो या अहिड़ो को फ़ैसिलो कंदी। मंज़ूर खां पुछूं था न, मंज़ूर ही ॾिसो जी हिन में इहा हिकिड़ी शइ कंदुमि जेका तव्हां ॻाल्हि कई त पीटीआई जी ऐं पीपल्स पार्टी जी ओरिएंटेशन जेका आहे सो बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे, इन सां मां तव्हां सां इतफ़ाक़ कयां थो, पर असां जॾहिं पीपल्स पार्टी ओरिएंटेशन जी ॻाल्हि कयूं था त असांजे ज़हन में उहा पीपल्स पार्टी आहे जंहिंजो बानी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो आहे, जेका बाद में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॻुवानी में पीपल्स पार्टी हली, उनजी ओरिएंटेशन त वाक़ई डिफरेंट आहे, पर उन खां पोइ जी जेका पीपल्स पार्टी आहे जेका आसिफ अली ज़रदारी जे गुज़िरियल 5 साला दौर में रही आहे उहा त हिकिड़ी टोटली डिफरेंट आहे न, ऐं हिन जो सॼो जेको पीटीआई जो जी उहा बिल्कुलु डिफरेंट आहे। ऐं जेकॾहिं ॾिसो उहा पंहिंजी बुनियादी जेका ओरिएंटेशन हुई पीपल्स पार्टी जी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब खां वठी या पोइ मोहतरमा खां वठी, जेकॾहिं बुनियादी ओरिएंटेशन ते हले हा त उनखां पोइ शायदि इहो मुमकिन न थिए हा जो हू परवेज़ इलाही वारनि सां बि हू जेको इतिहाद कनि हा पंहिंजे हुकूमत जे आख़िरी ॾींहंनि में उनखे डिप्टी प्राइम मिनिस्टर बणाइण लाइ जेको तयारु थी वञनि हा, त मां सम्झां थो त ओरिएंटेशन जी त हाणे ॻाल्हि रही कान्हे का। ॿी ॻाल्हि जेका तव्हां मुमकिनात जी कई आहे उहे इम्कान तमामु घणा आहिनि, पर हिते सवाल वरी बि इहो पैदा थिए थो जीअं तव्हां चयो त पीटीआई डिस्परेट आहे त हूअ मर्कज़ में हुकूमत ठाहिणु चाहे थी, जेकॾहिं इलेक्शन खां पोइ हिकिड़ो अहिड़ो माहौल ठहे थो जंहिंमें पीटीआई ऐं पीपल्स पार्टी खे हिक ॿिए जे वेझो अची ऐं गॾियल हुकूमत ठाहिण जे हवाले सां को वर्कआउट कनि था, त उन में सवाल इहो पैदा थींदो त प्राइम मिनिस्टर केरु थिए। ऐं ज़ाहिर आहे पीटीआई त कंहिं बि रीति एतिरी डेस्परेट आहे मर्कज़ में हुकूमत ठाहिण जे हवाले सां जो उहा ॿिनि चइनि वज़ारतुनि ते या 2-4 अहम वज़ारतुनि ते राज़ी कोन थींदी, पर हू चाहींदा ॿियूं तव्हां सभु वज़ारतूं खणी वञो, पर एटलीस्ट जेका प्राइम मिनिस्टर वारी पोज़ीशन आहे उहा असांखे ॾियो। त इहो हिकिड़ो वॾो सवाल हूंदो त इन ते बिलावल भुट्टे जो मसलो हूंदो न जेको पीपल्स पार्टी हींअर खां ईंदड़ इलेक्शन में ॾुखी सूरत हाल आहे त हिन जो को इतिहाद थिए ऐं गॾियल का हुकूमत पीपल्स पार्टी ऐं पीटीआई वारा ठाहिनि, इहो मुमकिन आहे अशफाक़ त नवाज़ लीग सपोर्ट जेकॾहिं का अहिड़ी सूरत हाल थिए थी त वरी बि नवाज़ लीग चाहींदी त असां कंहिं रीत ते वरी पीपल्स पार्टी हुकूमत में जेकॾहिं अचे थी त उहा असांजे लाइ बहितर आहे बजाए इन जो इमरान खान प्राइम मिनिस्टर थिए, त हिते इहा बि हिकिड़ी वॾी गेम थी सघे थी त आख़िरी टाइम ते नवाज़ लीग सपोर्ट करे पीपल्स पार्टी खे त ठीकु आहे, गॾियल हुकूमत मर्कज़ में ठाहियूं था, प्राइम मिनिस्टर तव्हांजो थिए। रीज़न इहो हूंदो त हू चाहींदा त इमरान खान ॿाहिरि रहे जेको इक़्तिदार खां। अच्छा मंजूर साहब, इनमें हिकिड़ी शइ जीअं असां पाण पीपल्स पार्टी सिंध ऐं पीपल्स पार्टी पंजाब जो बि ज़िक्र कंदा रहिया आहियूं, अॼु असां क़ौमी असैम्बली सेनेट जो बि ज़िक्र कयोसीं, त इन में तव्हां ॾिसो त जेको सेनेट में अपोज़िशन लीडर आहे जंहिंखे असां या मां उनजो ज़िक्र कयो त उहो मज़ामती लीडर थी साम्हूं अचे थो, पर पीटीआई जे हवाले सां जेका सेनेट या इत्तेज़ाज़ अहसन सां पाण ज़ाती तौर ते उहो इमरान खान या शेख रशीद सां वेझो आहे ऐं हिकु कंटेनर ते तहरीक हलाइण जी ॻाल्हि बि करे चुको आहे। ॿिए पासे तव्हां गुज़िरियल ॾींहुं ॾिसो त अपोज़िशन लीडर ख़ुर्शीद शाह खे
शेख रशीद चयो त इमरान खान जे ख़िलाफ़ एतिरी तनक़ीद न कयो, जंहिंजी मोट में ख़ुर्शीद शाह साहब चयो त मां सियासतदान आहियां, बेगैरत न आहियां, ऐं साम्हूं शेख रशीद चयो त इमरान खान बि बेगैरत न आहे। त हिकिड़े पासे एतिज़ाज़ अहसन या पंजाब पीपल्स पार्टी उहा शेख रशीद या इमरान खान जे बिल्कुलु वेझो नज़र अचे थी, ऐं ॿिए पासे जेका सिंध पीपल्स पार्टी या क़ौमी असैम्बली उहा इमरान खान खां तमामु फ़ासिले ते नज़र अचे थी। मंज़ूर साहब न बिल्कुलु तव्हां सही ज़ुल्फ़कार इहा ॻाल्हि कई, ऐं इन में मुंहिंजे ख़्याल में त रीज़न इहो आहे जो ही सम्झे थो ख़ुर्शीद शाह जो मसइलो इहो आहे त ख़ुर्शीद शाह सां जेको आहे चौधरी निसार वारनि जा जेके मामला थियल आहिनि, चौधरी निसार वरी ॿिए पासे ॾांहुं इमरान खान जे तमामु वेझो आहे, हुनजो वेझो दोस्त आहे। ऐं इमरान खान पीपल्स पार्टी पंजाब जी जेका नरम रवैयो आहे PTI ॾांहुं, उन्हनि जो मामिलो इहो आहे, जीअं अॻु इहो ज़िक्र थियो त भई हू सम्झनि था त उते जेका नवाज़ लीग आहे उन वधीक नुक़सानु पहुचायो आहे पीपल्स पार्टी खे। नवाज़ लीग जो वोट जेको आहे सो पीपल्स पार्टी जो वोट नवाज़ लीग ॾांहुं वियो आहे, ऐं हुननि जो ख़्यालु इहो आहे त भई हीउ गॾिजी असां सां ऐं मतिलबु हिन PTI सां गॾिजी असां नवाज़ लीग खे थोरो पोइते कयूं, ऐं जेका स्पेस हुयो पीपल्स पार्टी जो या जेका पोज़ीशन हुई उन ते असां अचूं। त पंजाब जी जेका क़यादत आहे, कायरा खां वठी चौधरी एतज़ाज़ ताईं सभु इहो चाहिनि था त उन्हनि जो नरम रवैयो आहे इमरान खान ॾांहुं ऐं सख़्तु रवैयो आहे नवाज़ लीग ॾांहुं, छो त हू चाहिनि था त हिते असांजो जेको वोटर आहे उहो टुटो आहे, उहो नवाज़ लीग ॾे वियो आहे, त हू पंहिंजो स्पेस उते ठाहिणु चाहिनि था। पर ही ॿिए पासे ख़ुर्शीद शाह जो जेको मामिलो आहे उहे काफ़ी पर्सनल बि लॻनि था, चौधरी निसार जे हवाले सां, चौधरी निसार ऐं इमरान खान जी जेका वेझड़ाइप आहे उनजे हवाले सां, छो त इहे ॿई ॻाल्हाईंदा रहिया आहिनि। इमरान खान जेको डबल शाह वारो टर्म यूज़ कयो ख़ुर्शीद शाह जे लाइ, उहो ज़ाहिर आहे वधीक चिड़ाईंदड़ आहे। ॿिए पासे साॻिए नमूने सां चौधरी निसार बि हुनखे टारगेट कंदो रहियो आहे त भई ही हिन खां पुछा कयो त हिकिड़ो नंढो मुलाज़िम हो सरकारी, ही कीअं एतिरो अरबपति थी वियो आहे। त इहे जेके सवाल उथियारा आहिनि, इहे ॿई चौधरी निसार ऐं इमरान खान डायरेक्ट टारगेट कयो आहे पंहिंजो ख़ुर्शीद शाह खे। त ख़ुर्शीद शाह जे ज़ाहिर आहे ज़हन में इहे शयूं आहिनि, जॾहिं चौधरी शेख रशीद हुन सां ॻाल्हायो इमरान खान जे हवाले सां त हू बस्ट थियो, ऐं हुन मतिलबु हू जेको पार्लियामेंट जो हिकिड़ो तमामु मञियल हिकिड़ो माण्हू आहे, पार्लियामानी माण्हू आहे, पर उहो बि हिकिड़ी गैर पार्लियामानी ॿोली ॻाल्हाइण ते मजबूर थी वियो इमरान खान जे हवाले सां, छो त इहे ख़ुदि इमरान खान जी जेका स्टेज ते बि ॻाल्हाईंदो आहे न, त उहा बि ॾाढी इरिटेटिंग हूंदी आहे। असां त बिलावल जे हवाले सां चऊं था त हुनखे चाचा चयो, ज़ाहिर आहे उमिरि जे हिसाब सां कोन चई, उहो ख़ुदि हिकिड़ो तंज़िया अंदाज़ में हुनखे चई, मुखातिब थियो बिलावल। पर ॿिए पासे इमरान खान जी ॿोली ॾिसूं था त उहा ॿोली त इहा ई हूंदी आहे न, कंटेनर ते जॾहिं बीहंदो आहे या ख़ुर्शीद शाह जे लाइ ॻाल्हाए थो, तव्हां हिकिड़े पासे गवर्नमेंट सां बि हुकूमती पार्टी जेका आहे उनखे बि टारगेट करे थो इमरान खान, ॿिए पासे वरी हिन भेरे जेको थियणु लॻो उनमें ख़ुदि हुन पीपल्स पार्टी खे बि टारगेट कयो। त ज़ाहिर आहे इहे हू हिकिड़ो बिल्कुलु लाइन कढी बीठो त भई मूंखे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग ॿिन्ही सां जेको सो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि लॻे थी, लफ़्ज़ हुन ॻाल्हाए ख़ुर्शीद शाह जे लाइ उहे ॾाढा इरिटेटिंग हुया, इहो रिएक्शन हुयो ख़ुर्शीद शाह जेको ॻाल्हायो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि लॻे थी जेका आउं रखणु चाहियां थो पियो त ही जेको PTI वारो मामिलो आहे न, हाणे ॾिसो नवाज़ लीग मुख़्तलिफ़ मामलनि में फाथल आहे, ऐं उहे मामला जेके आहिनि से हिकिड़ा त पनामा लीग्स त ख़ुदि PTI इनिशिएट न कयो, ऐं डॉन लीग्स बि PTI इनिशिएट न कयो, पर इन ते जेको स्टैंड PTI वरितो उहा ख़ुदि जेको आहे सो PTI खे ॻाल्हि ॻिचे पइजी वई, जो नेठि उन्हनि खे वञी सुप्रीम कोर्ट में वञी करे ऐं पंहिंजो जेको आहे जेको स्ट्रीट वारो एहतजाज आहे उहो मुलतवी करणो पियो। सो हाणे जेकॾहिं मिसाल तौरु इन्हनि मुख़्तलिफ़ मामलनि में जेका नवाज़ लीग फाथल आहे, इन्हनि मां ही स्मूथ सेलिंग करे वञे थी पई, ऐं इन्हनि मां निकिरी वञे थी, डॉन लीग्स मां निकिरी वञे थी, ऐं ही पंहिंजो पानामा लीग्स मां निकिरी वञे थी। त तव्हांखे लॻे थो त ही ज़ुल्फ़कार खां बि पुछूं था त ही जेको ईंदड़ हुनजो पंजाब में जेका इलेक्शन थींदी उन ते PTI जी हाणोकी जेका पोज़ीशन आहे, पार्टी पोज़ीशन आहे, उन ते को फ़र्क़ु पवंदो, छाकाणि त जेकॾहिं इहे समूरा मामला मिसाल तौरु जेके हुनजे अगेंस्ट में विया आहिनि, दानिलनि वारो मामिलो बि हिनखे हथु न लॻी सघियो इमरान खान खे, पानामा लीग्स बि जेकॾहिं हुननि जे हथनि मां हलियो वञे, ऐं डॉन लीग्स मां ख़ुदि ब ख़ुदि हू निकिरी वञे, त बाक़ी बचो छा पीपल्स पार्टी जो हू ईंदड़ इलेक्शन में वञी हुनखे केश कराईंदी ऐं नवाज़ लीग जे ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम हलाईंदी, छाकाणि हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल आहे कोई 34-35 सीटूं त हूंदियूं हुनजूं पंजाब में। हाणे जेकॾहिं हर हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि करे वञा, हर हवाले सां जेकॾहिं PTI जे हथ में का शइ नथी हुजे ऐं ख़ुदि जेका हुननि जी
केपीके में कारकर्दगी आहे उन जे हवाले सां बि हिकिड़ा सवालिया निशान हुजनि था त पोइ तव्हांखे नथो लॻे त हिकिड़ो चांस ठहे थो, हिकिड़ो स्लिम चांस ठहे थो पियो पीपल्स पार्टी जे पंजाब अंदरि घिरण जो? बिल्कुल मां उनमें गुज़िरियल केतिरनि प्रोग्रामनि में अशफाक साहब इहा ॻाल्हि कई आहे त जेको पानामा लीक्स जो मामिलो आहे उहो नवाज़ शरीफ़ साहब खे किथे इहो महसूसु थिए थो त किथे सॼी जेका नवाज़ शरीफ़ साहब ऐं फैमिली क़यादत जेका आहे मरियम नवाज़ साहिबा ताईं उहो किथे माइनस न थी वञे। पीपल्स पार्टी शायदि महसूसु करे थी त किथे चौधरी निसार अॻिते न अची वञे, इहा पाण डिस्कस कयो आहे। पर नियाज़ साहब खां बिल्कुलु फाइनल थॉट्स वठूं था। नियाज़ साहब प्रोग्राम 1 मिनट आहे बाक़ी। मां सम्झां थो त ही जेका सूरत हाल आहे पंजाब वारी इलेक्शन जे हवाले सां अञा काफ़ी शयूं जेके आहिनि चिटियूं बि थियणियूं आहिनि ऐं पाण खे घटि में घटि इहो वेट करणो पवंदो हिन महीने जी आख़िर ताईं जेसीं ताईं जेको आहे सो पानामा लीक्स वारो इशू जेको आहे सो जेको डिसीजन अचे। ऐं सम्झां थो त हीउ महीनो इंतिहाई अहम आहे। पाण वरी जेकॾहिं कंहिं ॿी गजाइण में वेहंदासीं त सॼी सूरत हाल ते गुफ़्तगू कंदासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे हीउ नवंबर पाण खे वेट करणु खपे। वॾी महिरबानी। प्रोग्राम जो टाइम भी पूरो थी वियो आहे। ॿिए कंहिं प्रोग्राम में इन ई मौज़ूअ ते वरी डिस्कस करे सघूं था। ज़ाहिर आहे त इहा सूरत हाल असांखे साम्हूं नज़र ईंदी इलेक्शन ऐं उनखां पोइ जेके ईंदड़ वक़्त जी सियासत आहे। तेसि ताईं नाज़रीन व्यूज़ लाइन प्रोग्राम मां ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़। तो आए और अपने ख्वाबों के महवर को जीती जागती सूरत में अपनाने के लिए कदम बढ़ाएं।